सिंधी अदबी संगत शाख स्टेशन पलीजाणी पारां सिंधी ॿोलीअ जे नामियारे शाइर, अदीब, लेखक ऐं सिंधी अदबी संगत शाख पलीजाणी स्टेशन जे मुतहरिक सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह बुखारी जे जन्म ॾींहं जे मौक़े ते सालगिरह तक़रीब संगत ऑफिस स्टेशन पलीजाणी में थी गुज़री, जंहिंजी सदारत सिंधी ॿोलीअ जे नामियारे शाइर, सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी जे राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकीअ कई, जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में सैयद इरशाद अली शाह बुखारी ऐं सहाफ़ी मुख़्तियार अली ॾेथो शामिल हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे उदास सोलंकीअ चयो त सैयद इमदाद अली शाह बुखारी जूं सिंधी ॿोलीअ ऐं अदब लाइ कयल ख़िदमतूं तारीख़ जो हिसो आहिनि। संदसि सेक्रेटरी थियण सां शाख पलीजाणीअ बहितरीन कारकर्दगीअ जो अवार्ड हासिल कयो आहे। इहो संदसि महिनत, साबित कदमी ऐं मुसलसल जाखोड़ जो नतीजो आहे। सैयद इरशाद अली शाह बुखारीअ चयो त इमदाद अली शाह न फ़क़ति सुठो शाइर ऐं लेखक आहे, पर हू हिकु बहितरीन इंसान, हर हिक सां इज़त, एहतराम ऐं मोहबत वारी रविश सां पेश ईंदो आहे। मुख़्तियार अली ॾेथो चयो त साईं मदद करण वारो इंसान आहे, मूंखे फ़ख़्रु आहे त आऊं संदसि शागिर्द रहियो आहियां। अब्दुल जब्बार ज़रदारी चयो त असां पाण खे ख़ुशि नसीब सम्झूं था, छाकाणि त संदसि सरवाणीअ में साॻिए अदबी काफ़िले में शामिल आहियूं। उन्हनि खां सवाइ सोहराब खान बाटी, करीम नाज़ सोलंकी, महराब खान बाटी, सागर सोलंकी, नियाज़ अली सोहो, यूसुफ लाखो, अहमद खान जिसकाणी ऐं ॿियनि जनम ॾींहं जे हवाले सां सैयद इमदाद अली शाह बुखारीअ खे पंहिंजे लफ़्ज़नि ऐं जज़्बनि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सैयद इमदाद अली शाह बुखारीअ चयो त अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, छाकाणि त दोस्तनि जी हीअ मोहबत मूं लाइ वॾी अहमियत रखे थी। सिंधी अदबी संगत असांजे जज़्बनि ऐं हौसलनि खे उत्साहियो आहे। केक काटण जे रस्म खां पोइ सैयद इमदाद अली शाह बुखारी ऐं सिंधी अदबी संगत ज़िले मटिया जी राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी ऐं ॿियनि आयल महिमाननि खे अजरकुन ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया।